वेलकम बैक नाज़रीन। एक दफ़ो ॿीहर तव्हांखे कल्चरल डे जी लख लख मुबारकूं हुजनि ऐं सिंधियुनि जे लाइ इहो ईद जो ई ॾियारो आहे। जीअं असां ईद मल्हाईंदा आहियूं ख़ुशियुनि सां, तीअं ई असांजा सभु सिंधी जेके आहिनि अॼो के ॾींहं ते झूमंदा आहिनि, नचंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर मां उहा साॻी रिक्वेस्ट कंदुमि त रोड ब्लॉक न कयो। के को माण्हू एमरजेंसी में वञे थो पियो, के एम्बुलेंसिस आहिनि जेके ईअं कंदा आहिनि त ख़ुशी मनाइणी त बिल्कुलु ॿियनि खे परेशान न कयो। जी, असांजो जेको कल्चर बि आहे उहो इहो ई चवे थो त भई प्यार कयो, मोहबतूं विरहायो, पर कंहिंखे तकलीफ़ न ॾियो। सो असां प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। असां सां वरी नवां नवां चेहरा ऐं जेके जुड़िया आहिनि महिमान, उहे त नवां न आहिनि ख़ैर, ऐं हिकिड़ो उन्हनि जो कमु थियल आहे KTN ते, मुख़्तलिफ़ चैनल्स ते, ऐं उहे असां सां जुड़िया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो अहिड़ो नालो जेका तमामु बहितरीनु होस्ट, तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं तमामु बहितरीनु इंसान। सो असां सां गॾु आहे ज़ारा चांडियो। अस्सलाम वालेकुम ज़ारा, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? जोड़ीदार हा ईअं ई चवंदसि, पतो हुजे त ज़ारा हुनजो तारुफ़ त मां अहिड़ो करायां। बिल्कुलु ज़ाहिरा। हा बिल्कुलु। कल्चर डे आहे त उनजे हवाले सां छा ॻाल्हाईंदो? बसि जीअं तव्हां पहिरीं चयो त ईअं थो लॻे ॼण ईद आहे। असांजो सकाफ़त जो ॾींहुं रियली में ईअं लॻंदो आहे जॾहिं ईद आहे। कपिड़नि जी तयारी हफ़्ते हिकु ॿ हफ़्ता पहिरीं शुरू थी वेंदी आहे, वरी चैनल ते अचिणो आहे, वरी मज़ाक चिल करिणो आहे सभ सां, ऐं हिते अची इलाही माण्हुनि सां मुलाक़ात बि थी वञे जेके अलाए केतिरनि सालनि खां ग़ाइबु हूंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे KTN हिते जमा कंदी आहे। हा बिल्कुलु, जीअं कमु हूंदो आहे त पोइ मिलंदा आहियूं, अदरवाइज़ मुलाक़ात ॾाढी घटि थींदी आहे। कल्चर डे ते त बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं मूंसां गॾु आहे असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे, हरफन मौला, एक्टर, डायरेक्टर, राइटर, माशाल्लाह एजी बुढ़ो भा। ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? वॾी महिरबानी। एतिरा रिवार्ड ॾेई छॾिया, हाणे मां संभालियां कीअं? ये टई शयूं तव्हांजे आहिनि न क्रेडिट ते। वॾी महिरबानी। माशाल्लाह राइटर बि आहियो, डायरेक्टर बि आहियो, एक्टर बि आहियो। वॾी महिरबानी। सभ खां पहिरियों तव्हांखे एकता जो ॾियारो इहो ईद मुबारक हुजे। बिल्कुलु तव्हांखे मुबारक। ऐं जहिड़े नमूने सां KTN नंबर 1 रहियो आहे हमेशह, त इहे जेके बि इवेंट्स आहिनि जेकी शुरूआति थी आहे, अलाह जे करम सां KTN खां बिल्कुलु। एकता जो ॾियारो हुजे या टोपी अजरक डे हुजे, साॻियो ई आहे हिकिड़ी शइ। जेको बि या सेलिब्रेटिंग लाइव्स जा इवेंट्स थींदा हैदराबाद में, उहा बि शुरूआत जेको हमेशह नंबर 1 ते KTN रही आहे। बिल्कुलु असांजी दुआ आहे त हमेशह अहिड़े क़िस्म जा इवेंट्स KTN कंदी रहे। इंशाल्लाह बिल्कुलु। हुन सां गॾु असांजो ॾाढो सुरीलो दोस्त आहे फयाज़ अली जोयो। बाक़ी आहियो? ठीकु आहियो? तव्हांखे बि कल्चर डे जी मुबारकूं हुजनि। महिरबानी। लख एहसान। ठीकु आहियो? लख एहसान। अमूमन सिंगर्स घणा बिज़ी हूंदा आहिनि कल्चर डे में। हा हुनजा मज़ा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहनि ते शोज़ हुल्ला गुल्ला शोज़ ऐं माना पोइ बि ॾिसो न अॼु कल्चर डे जे हवाले सां टाइम कढी आया आहिनि, छो त मां काफ़ी पंहिंजा जेके पुराणा सिंगर्स आहिनि हुनजा मां काफ़ी ॿ टे ॾींहं पहिरियां खां ई फेसबुक ते भई हिननि सभिनीनि लिखी हलो त भई मां फलाणे दुबई थो वञा, मां सऊदी थो वञा, को लंडन पे वियो, ख़ुशी थिए थी असांजो कल्चर प्रमोट था कनि ॿाहिरि। इहो असांजे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त KTN जॾहिं सभिनीनि खे इहा अवेयरनेस ॾिनी त भई हिकु सिंधी कल्चर बि आहे ऐं सिंधियुनि जो हिकिड़ो ॾियारो बि मल्हायो वञे, सो उनखे ज़बरदस्त तरीक़े सां ॿाहिरि खणी था वञनि, इन जी बि असांखे तमामु घणी ख़ुशी। अच्छा, असां खां पोइ वरी ॿियनि सूबनि बि शुरू कया अथई। हा बलोची कल्चर डे बि हाणे थींदो आहे कुझु सालनि खां, पंजाबनि करणु शुरू कयो आहे कुझु अरसे खां, पर माना पहिरियां असां आहियूं सिंधी स्टार्टिंग। बिल्कुल वाह अदा। पोइ वरी ॿुधायो हिकिड़ो कलाम। पास या जरा दिल की बात बताऊं तुझको, कैसे ये धड़कता है दिल, आवाज सुनाऊं तुझको, आके तू देख ले दिल पे लिखा है नाम तेरा, अगर तू कहे तो ये दिल चीर के दिखाऊं तुझको, समझ न बेगाना तेरा हूँ दीवाना, बैठ मेरी गाड़ी में आजा जाने जाना, आजा जाने जाना, समझ न बेगाना तेरा हूँ दीवाना, बैठ मेरी गाड़ी में आजा जाने जाना, आजा जाने जाना, समझ न बेगाना तेरा हूँ दीवाना, बैठ मेरी गाड़ी में आजा जाने जाना, आजा जाने जाना।
गुलाबों के लाया हूँ। गाँव अपना छोड़ के तेरे शहर आया हूँ, देख तेरे लिए फूल गुलाबों के लाया हूँ। मौसम है सुहाना, कर न तू बहाना, बैठ मेरी गाड़ी में, आजा जाने जाना, आजा जाने जाना, समझ न बेगाना, तेरा हूँ दीवाना, बैठ मेरी गाड़ी में, आजा जाने जाना, आजा जाने जाना। जब से तुझे देखा तेरे पीछे पड़ा हूँ, 1 लाख को कर हाथ जोड़े खड़ा हूँ। जब से तुझे देखा तेरे पीछे पड़ा हूँ, 1 लाख को कर हाथ जोड़े खड़ा हूँ। संग है तेरे रहना, मान मेरा कहना, बैठ मेरी गाड़ी में, आजा जाने जाना, आजा जाने जाना, समझ न बेगाना, तेरा हूँ दीवाना, बैठ मेरी गाड़ी में, आजा जाने जाना, आजा जाने जाना, समझ न बेगाना, तेरा हूँ दीवाना, बैठ मेरी गाड़ी में, आजा जाने जाना, आजा जाने जाना। वाह सही वाह। मतलब अॼुकल्ह जो मॉडर्न दौर आहे, गाड़ी में माना मां सोचो ढगे गाड़ीअ में न वरी मॉडर्न गाड़ी वारो ज़िक्र बि करे चापड़ी त इहो बि हिकिड़ो डिफरेंट वॾी आहे ॻाल्हि आहे, माशाल्लाह। ज़बरदस्त। गुड माशाल्लाह। वाह वाह ज़बरदस्त मज़ो अची जी ज़ारा, मज़ो अची वियो मज़ो अची वियो। वाह वाह। ज़ारा तव्हां छा चवंदो भला, तव्हां घर में जेको आहे कल्चर जे हिसाब सां, जीअं असां सवेरे बुसरी ऐं इन्हनि खाधनि जी ॻाल्हि बि कई, तव्हांखे छा पसंदि आहे, तव्हां छा खाईंदा आहियो मतिलबु सची सिंधियुनि ॻाल्हि खाधनि में? बुसरी मूंखे पसंदि आहे बसि उहो त हाणे इहा मां ई आहे न? अच्छा मां न चई सघां त को बि सिंधी अहिड़ो हुजे जेके बुसरी न वणंदी हुजे। हाँ जी, बिल्कुलु। मिठे सां मुंहिंजी इहा ॿी ॻाल्हि आहे, ज़ारा खे पचाइण न ईंदी मुंहिंजी न हूंदी। लॻंदी आहे, बुसरी सां मिठे सां सफ़ा मुंहिंजी न लॻंदी आहे। अच्छा न न मां मूंखे त तमामु मां हेॾे हो चए थी भई मूंखे न आहे पसंदि। न पसंदि आहे। मिठे सां न लॻंदी आहे मुंहिंजी। न मिठे सां मुंहिंजी बि न लॻंदी आहे, मिठो पर न, बुसरी बुसरी अलॻि। another thing। ज़िंदगीअ में जेकॾहिं मिठाण हुजे त माण्हू कड़वो थी थो वञे पियो। मिठाण बि ज़रूरी आहे। पालक हूंदी आहे, चांवरनि जी मानी, मानी बाजर जी मानी, मज़ेदार अची वियो, लस्सी वात मानी में पाणी अची वियो भई। हाणे एतिरो देसी खाधनि जा नाला खयां अथव, जेके असांजा ओवरसीज़ में दोस्त वेठा हूंदा, जेके प्रोग्राम ॾिसंदा हूंदा, उन्हनि जे वात में पाणी ईंदो हूंदो। अहिड़ो अहिड़ो केॾियूं यादूं ताज़ा कयूं हूंदियूं उन्हनि जूं। हा, बिल्कुलु। ख़ासि तौर कुझु पे शयूं आहिनि जेके इंसान उते वञी मिस करे थो, मिस थो पर करे। हाणे उते बि मिले थो, इलाही कुझु मिले थो। बस अच्छा, इहो तव्हां भले जो तव्हां खणी बाज़ार वारो मखण विझी इहो कयो। पर मिले थो। मिले थो। न नज़मा जो त तजुर्बो आहे, त ॿाहिरि वई आहे, हॉलीवुड ताईं वई आहे, त इहे शयूं त मिस बिल्कुलु थियूं हूंदियूं। ॾिठो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं मतिलबु असांजे मुल्क में बि इहे शयूं हुजणु खपनि, बल्कि असांजे सिंध में बि इहे शयूं प्रमोट करणु खपे। पर मां हुते वञी ॾिठमि त हिकिड़ी मूवी जो बि मतिलबु सेट आहे न उते, त उनजी हर शइ उते तव्हांखे मिले थी ॾिसण जे लाइ बि ऐं विकाम जी बि अवेलेबल आहे उन्हनि मां अर्निंग बि त कनि था बिज़नेस न। कंदा, बिज़नेस माइंड प्लेटफॉर्म वॾो आहे न, पूरी वर्ल्ड जो प्लेटफॉर्म आहे। बिल्कुलु। असल ॻाल्हि इहा आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बिल्कुलु किथे बि हलिया वञो दुनिया जे कुंड में, पर पंहिंजो मुल्क ऐं पंहिंजी सिंध जी त ॻाल्हि ई ॿी आहे। तव्हांखे कीअं लॻो मूंखे ओवरसीज़ ऐं पंहिंजे मुल्क में कहिड़ो फ़र्क़ु आयो? यकीन कयो मां सवाल थो कयां महिमान। मां मूंखे यकीन कयो मूं वटि त ख़ैर आहे पंहिंजी हुतां जी ग्रीन कार्ड आहे, पर मां नथी रही सघां। ज़ारा खे बि ख़बर आहे मुंहिंजे घर जी बात मां दुनिया छा थियो आहे, माण्हू सिकनि था ॿाहिरि वञण लाइ, तूं भॼी थी अची। मां चयो मूंखे सभु पंहिंजी शयूं यादि थियूं अचनि, शायदि मां नंढड़ी हुजां पोइ वञा त शायदि एॾो न थींदो, छो त नंढे ॿार खे तव्हां जीअं रखो त उहो उहो ई हलंदो आहे। ॿाहिरि केतिरो बि रहो ईअं महसूसु न ॼण तव्हां सफ़र में आहियो। सफ़र में आयो ऐं वॾो सफ़र आहे पुछो। अच्छा नॉन स्टॉप त फ्लाइट न हूंदी न अमेरिका जी? 18 ईयर मतिलबु 18 कलाक। 18 कलाक। पहिरीं 24 कलाक हूंदा, हाणे 18 कलाक। न पोइ बि ट्रांसलेट त हूंदो न। हा हा स्टे हाँ सही सही सही। ए जी बात तव्हां कुझु कल्चर जे हवाले सां? सर इहा कल्चर जी अॻ में तारीफ़ करे चुका आहियूं त हीअ जेका यकजहती आहे, मुहबतूं आहिनि,
सभिनी जूं क़ाइमु रहनि ऐं असांखे हिकिड़ो जेको फ़ाइदो पियो इहा ॻाल्हि मूं कई त हीअ असांजा जेके बि आर्टिस्ट आहिनि सिंगर आहिनि या जेके बि ॿार शोज़ कनि था ओवरसीज़ में वञी असांजो जेको कल्चर इंट्रोड्यूस थियो आहे ॿाहिरि ॿियनि ॿोलियुनि जे साम्हूं उहो ॾाढो बहितरु थियो आहे छो त सोशल मीडिया जो दौर बि आहे ऐं हाणे जेको बि मुख़्तलिफ़ इदारा या गवर्नमेंट जो कल्चर डिपार्टमेंट या मुख़्तलिफ़ जेके ॿाहिरि वञी प्रोग्राम्स कनि था इहे इन्हनि सां असांखे वॾो फ़र्क़ु पियो आहे असांजी सुञाण जेका वधी आहे ऐं दुबई में ख़ासि तरह सां घणो कमु थिए पियो ॿियनि मुल्कनि जा माण्हू बि कनि पिया न सिर्फ़ु पाकिस्तान जा पर ॿियनि जा जेके मुल्कनि जा सिंधी आहिनि उहे बि हुन में इन्वॉल्व थींदा उहे जॾहिं सभु गॾजनि था त उते हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत गुलदस्तो पैदा थो थिए ऐं हर कल्चर त साॻियो ई आहे पर उहे माण्हू जॾहिं सिंधी ॿोली ॻाइनि था इंडियन जेके सिंधी आहिनि न उहे बि माना पाकिस्तान सां मिली करे ॾाढो सां मनाईंदा आहिनि दुबई में दुबई में माना इंडियन सिंधी बि काफ़ी आहिनि हा बिल्कुलु ईअं ई आहे मुंहिंजे ख़्याल में शेर मिज़ना ज़बरदस्त शेर ॿुधायो हाणे पंहिंजी का शाइरी ॿुधायो जीअं त ही हले पियो पंहिंजो सिंध जी ॻाल्हि पई हले त मां उन ते हिकिड़ी शाइरी ॿुधाईंदमि कल्चर डे जे हिसाब जी सां तव्हांजी आहे न मुंहिंजी न अच्छा ओके हाणे को बि न आजो बहारूं खसे हाणे को बि न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे कोई ओठी उठनि जूं महारूं खसे मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई इंशाल्लाह मुरकंदी रहंदी इंशाल्लाह मूंखे बि ज़ोर सां हिकिड़ो शेर आयो आहे माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं के माण्हू मंझि अचे बुबहार जी इशारो कंहिं कयो मां सभिनी ने सभी माना सभु ख़ुशि थियो हुन में हा न मूरे थोरो सवायो अच्छा तव्हां वेठा वेठा मूरे थोरो सवायो मुंहिंजे ख़्याल में अञा कुझु शेरो शायरी थोड़ी थे कचहरी हा बिल्कुलु सिंधू जा वारिस आहियूं सभु हा ऐं सिंधू असां शाइर जी बि माना असांजे कल्चर जी ॾाढी वॾी हिकिड़ी आहे हिस्ट्री मिलंदी आहे अच्छा पाण शायरी लिखंदी न आहियां मतलब जीअं पंहिंजो शेख अयाज़ जा शेर थी विया या पंहिंजो अच्छा असांखे इहो ॿुधण में आयो त मां सम्झो शायदि तव्हां नंढी उमिरि में शायरी बि कंदा हो न पर अदायगी बि हिकिड़ो फन आहे जीअं पंहिंजे गीतनि खे शेख अयाज़ जा गीत मतलब सभिनी शायरनि खे पढ़ंदा जी जी बिल्कुल तकरीबन न तकरीबन मां जंहिंजी शायरी मतलब जीअं प्रमोट थी कई वञे का शे या जीअं शाह साहब जी त शायरी ॾाढी ॾुखी आहे बिल्कुल त उनखे सम्झण बि मतलब हर इंसान जी ॻाल्हि न आहे इन जे करे मां चवां पई त तव्हां माशाल्लाह सवेरे जेको ॿुधायो उहो बि ॾाढो ॾुखियो हिकिड़ो शेर शेख अयाज़ जो शेख अयाज़ हा पर ॾुखियो शेर अगरि जे शाह जो पढ़जे त उहो त हा बिल्कुल सो हाणे छा था ॿुधायो हाणे मां ॿुधाईंदमि हिकिड़ो शेर पई ॿुधायां जेको मूंखे इलाही पसंदि आहे जंहिं वक़्त ते लहंदी चढ़ंदी आहियां जे को बि लिखंदी पढ़ंदी आहियां उन लहण चढ़ण जो कसम मथई ऐं लिखण पढ़ण जो कसम मथई हो सोनियूं चूड़ियूं बाहुनि में ठाहूकियूं ठहण जो कसम मथई कॉलेज ॾे ईंदी वेंदी आहियां उन अचण वञण जो कसम मथई सम्झी सघंदी नाही कॾहिं सो सर खां पुछण जो कसम मथई दरवाज़े खां मोटाए छॾियई ॼण मोर पखी कुहराए छॾियई ही दिलि त पराई दिलि आहे पर पंहिंजीअ जो कसम थई कावड़ छॾी कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुल्क जी आहे जबरदस्त माशाल्लाह जबरदस्त अच्छा हिकिड़ो लफ़्ज़ हिन जो टिपिकल चयो के नोट कयो सिंधी कॉलेज इहो टिपिकल सिंधीअ में अगरि पढ़ंदा हो या चवंदा हो कॉलेज शेर त उहो ई पढ़ंदी न थी हाणे आई वाज एक्सपेक्टिंग त माना हे कॉलेज चवंदी हिन प्रॉपर जेको सिंधी एक्सेंट में कॉलेज चयो न त वो गुड सुठो लॻो थैंक यू सर इहो तव्हां कुझु गुनगुनायो को गानो ॿुधायो पंहिंजो जोर ॾेखारियो आहे बिल्कुलु बिस्मिल्लाह हो कमल गुलम को न थींदो बुखारीअ खां दोखो न थींदो
मलाए न जो थन जी जल जी लोको अहिड़ो को बिथो को न थींदो न थींदो चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा टोपी अजरक वारा सिंधी सारा चीजल के हन प्यारा सिंधी सारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा ओ पंहिंजी सकाफ़त कंहिंजी बोली आ पंहिंजी ईद ई पंहिंजी होली ओ पंहिंजी सकाफ़त पंहिंजी बोली आ पंहिंजी ईद ई पंहिंजी होली ओ गॾिजी मल्हाइण वारा सिंधी सारा चीजल के हिन प्यारा सिंधी सारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा ओ मौजन में मेराण ॾिसण था आ मारू अड़न जा नेण ठरन था मौजन में मेराण ॾिसण था ओ मारू अड़न जा नेण ठरन था आ सदिन खां सो बारा सिंधी वारा सदिन खां सो बारा सिंधी सारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा अज त सिर कुर्बान कंदासे ओ सिंध जो ऊंचो मान कंदासे अज त सिर कुर्बान कंदासे ओ सिंध जो ऊंचो मान कंदासे ओट बाकी डोकारा सिंधी सारा टोपी अजरक वारा सिंधी सारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा चमकन चंड सितारा साईं चमकन चंड सितारा आज त सिर कुर्बान कंदासे सिंध जो ऊंचो मान कंदासे
बिल्कुल 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 बेशक बेशक मुझे ख्याल से हाणे ब्रेक जो टाइम थियो आहे केॾा बि न वञिजो वरी असांजा नवां महिमान गॾु हूंदा असां तव्हां लाइ जेको अॼु ईद जो इहो महफ़िल सजाई आहे त हिन महफ़िल खे तव्हां बि इंजॉय कंदा हूंदो छो त असां बि ॾाढो इंजॉय था कयूं त केॾा बि न वञिजो भलीकार भलीकार हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चऊं था असां ॾिसण वारनि खे तजसुस हूंदो आहे त हाणे केरु अचण वारो आहे त हींअर असां सां वरी असांजा नवां महिमान जुड़िया आहिनि मुंहिंजी साइड ते वेठा आहिनि असांजा मोस्ट सीनियर एक्टर ऐं ज़बरदस्त परफॉर्मर उन्हनि मूंसां इलाही सारो कमु कयो आहे हिते जेके बि एक्टर ऐं सिंगर अचनि था उहे तक़रीबन सभई मूंखे सुञाणनि था ऐं जिन्हनि सां मूंखे गॾु कमु बि कयो आहे सो असांजो वॾो नालो आहे पंहिंजो टीवीअ जो मोहम्मद अली ईसाणी साहब वेलकम कीअं आहियो फिल्मनि जो बि बिल्कुलु सॉरी मां फिल्म जो नालो चवणु वियसि कीअं तव्हां ख़ुशि आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र है थैंक यू वेरी मच थैंक यू केटीएन अवांजी मेहरबानी कल्चर ऐं वेस्टर्न खे जेको आहे न मिक्स करे हलाईंदा आहिनि कैप ते बि माना अजरक जो डिज़ाइन जेको आहे न माशाल्लाह गुड सर थैंक यू वेरी मच ऐं उन्हनि जे पासे में असांजे वेठा आहिनि परवेज़ अली जतोई जेके ज़बरदस्त ॿुधो आहे त हाणे एक्टर नवां एक्टर जेके आया आहिनि सॉरी मूंखे ख़बर न हुई मां हिते अची तव्हांखे उहो कयो आहे कीअं आहियो तव्हां भलीकार अल्लाह जो शुक्र आहे महिरबानी तव्हां सां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह कीअं पिया फील कयो हिते उतां जेका असां सजाई आहे या कॾहिं असां महफ़िल सजाई आहे तमामु मज़ो थो थिए माशाल्लाह तमामु बहितरीन अॼु असांजो एकता जो ॾियारो आहे केटीएन वाइट चैनल आहे जेको तमामु हर साल जीअं धाम धूम सां मल्हाईंदो आहे तमामु महिरबानी बिल्कुलु बिल्कुलु ऐं मुंहिंजे पासे खां ॿ सिंगर्स आहिनि ॾाढा मशहूरु फ़क़ीर एजाज़ अली ख़ासि खेली ऐं महबूब अली मुर्क अदा तव्हांखे भलीकार था चऊं ऐं सकाफ़त ॾाढो मुबारक हुजेव ख़ैर तव्हांखे मुबारकूं ऐं जेके ॾिसंदड़ आहिनि असांजा केटीएन सां जुड़ियल आहिनि उन्हनि सभिनि ॾिसंदड़नि भाइरनि खे बि असांजे तरफ़ां खोड़ सारियूं मुबारकूं तव्हांखे लख लख मुबारकूं अदी नजमा खे लख लख मुबारकूं मौला ताईं सलामत रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो ज़बरदस्त ऐं उन सां गॾु हिकिड़ा सिंगर बि आहिनि पंहिंजो आर्टिस्ट आहिनि सलीम शेख भाउ तव्हांखे मुबारक हुजनि तव्हांखे भलीकार था चऊं ख़ैर मुबारक ठीकु आहियो ख़ैर दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अच्छा मां पहिरियों इहो ई सम्झो पोइ वरी ॿुधायो वियो त न बाबा साईं जन एक्टर अच्छा तव्हां साईं खां अलाए कुझु चओ पिया हा मां चयो अदा एजाज़ सां हिकिड़ो मुंहिंजो पुराणो वास्तो आहे जॾहिं मूंखे शौक़ु करे करे जाॻंदो आहे न सिंगिंग जो हा अदा सां हिकिड़ो वास्तो पहिला हुन दौर में अदा वारनि ॾे एल्बम कयोसीं ऐं ॾाढो मज़ो कंपनी में मुर्क एंटरप्राइज बिल्कुलु अदा वारनि जी कंपनी खां ई हुन सही 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 तॾहिं खां अदा खे मां सुञाणा ऐं इहो गीत त हिकिड़ो अदी खां ज़रूरु झुंगार पोइ असांखे अञा वास्तो पर फाटी आहे न असांजी अदी आहे भेण वॾी आहे असांजी असां कॾहिं कोई जीअं तव्हां खां वॾी न आहे नंढी आहे अच्छा नंढी आहे इहो असां आऊं त पंहिंजी वॾी भेण कंदसि न उहा अलॻि ॻाल्हि आहे बिल्कुलु भाउ बिल्कुलु भाउ आयो असांजा मुंहिंजे लाइ छो जो असांजी त भेण आहिनि बिल्कुलु 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 अलाह से सलामत रखेसि मां अमूमन हिकिड़ो चवंदो आहियां पंहिंजो पहिरीं ट्रांसमिशन में बि चई चुको आहियां त असांजी सिंधी ॿोलीअ जा अखर बि सभिनीनि खां वधीक आहिनि ऐं रिश्ता बि माना हर रिश्ते जो नालो आहे जी सर जी सर ॿियनि वटि त कज़न हा हा कज़न कज़न हा 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 माना असांजी ॾाढी रिच ॿोली आहे सर रिच कल्चर आहे रिच ॿोली आहे तमामु वास्ट असां वटि हर रिश्ते जो बि नालो आहे जी हा सोट मासातो फुफाट वठंदी वठंदो वठंदीअ अहिड़े इलाही जेको आहे इलाइक़ा आहिनि उन्हनि जूं थोरो थोरो हर ज़बान में मतिलबु जेके जेके इलाइक़ा चेंज था थियनि जीअं लाड़ जी ॿोली मां त उत्तरा पंहिंजो ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं मुख़्तलिफ़ ज़बानूं ॿुधंदा आहियूं थोरो थोरो फ़र्क़ु ईंदो आहे हर इलाइक़े जो उनजो हर हिक जो पंहिंजो पंहिंजो फ्लेवर आहे पंहिंजो मज़ो आहे उनजो जी जी सही 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 सो बहरहाल अॼु तमामु घणी कल्चर डे जे हवाले सां कुझु सर कल्चर डे जो मां इहो गुज़ारिश कंदुमि त ईद जो ॾींहुं आहे बिल्कुलु बेशक ऐं कल्चर डे आहे सकाफ़त जो ॾींहुं आहे असां सिंधियुनि जी ईद आहे मां हिन में इहो चवंदो हलंदुसि त असां जेको असांजे सिंध जो ख़ासि करे हिन ते इहो बि असां गुफ़्तगू कंदासीं त असांजे दरिया ते जेके शकेनाल कढिया वञनि था त इन ते बि असांखे सीरियस थियणो पवंदो स्लोगन अॼु रखियो त आहे त असां सिंध जे हवाले सां छह केनाल जेके कढिया वञनि था ईअं खणी सम्झो त इहो 2 काला बाग डैम जे 3 काला बाग डैम जे बराबरि इहो आहे ऐं इहो ईअं आहे त दरिया जो रुख मोड़ियो थो वञे
त सिंधियुनि खे इन ते सुजाॻ थियणो पवंदो ऐं इन जे लाइ सीरियसली सोचणो पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंधियुनि खे कराचीअ में अची ऐं कराचीअ खे ओन करणो पवंदो ऐं हिते नंढा नंढा कारोबार करणा पवंदा। उन में 1000 रुपए मां 500 मां 2000 रुपए मां बि कराची में जे कारोबार करे सघो था। न त हाणे त माशाल्लाह अची विया आहिनि, अञा ज़रूरत आहे। उन ॾींहुं मूंखे हिकिड़ो दोस्त मिलियो जेको यकीन कयो त मां हिकिड़े दोस्त वटि वेहंदो आहियां, शाम जो वञी दुकानु आहे उन कारपेंटर जो मंज़ूर सुमरो साहिबु। उते हिकिड़ो हुन ॿुधायो त साईं हीअ सिंधी आहे ऐं हुन थाल में घर मां समोसा ऐं हो चिकन रोल टाइप करे ऐं हू पचाए खणी थो अचे। मां चयो हिन जो मां उहे रिकॉर्ड कंदुमि त उन मूंखे चयो चई साईं मुंहिंजी शक्ल न अचे। मां चयो यार हाणे ठीकु आहे भला, त मां हुनजो रिकॉर्ड कयो पर उहो मूं वटि माइक कोन हुई त हुनजो शोर पियो अचे। त हुन चयो त साईं मां हीउ जेको आहे सो विकिणां थो, इहे मां 3000 रुपए टोटल हिन ते लागत आहे ऐं हिन ते मां जेको आहे सो इन मां तक़रीबन कोई 1500-1800 रुपया कमायां थो 4 खां 5 कलाक में। हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं 15 खां 1800 रुपया ऐं थाल में हू करे ऐं हू अचे हू करे थो 5 कलाकनि में, त मुंहिंजे ख़्याल में नॉट बैड ऐं ईअं करणु खपे ऐं ॿारनि खे तालीम ॾियणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी मां चवंदुमि त जेके नौजवान मैट्रिक ऐं इंटर पास आहिनि उन्हनि खे शॉर्ट हैंड ऐं टाइपिंग ज़रूरु सिखणु खपे। उहा आहे थोरी मुश्किल जिन्हनि जी ॿोली आहे, पर जेकॾहिं सिखी विया न त यकीन कयो त उन्हनि खे 14 ग्रेड जी नौकिरी ख़ुदि ब ख़ुदि मिली वेंदी। न त उहे बि अॼुकल्ह लैपटॉप कंप्यूटर जो दौर आहे, ॿार भले काथे हुजे कमु कंदियूं आहिनि। शॉर्ट हैंड एंड टाइपिंग मैट्रिक ऐं इंटर वारनि खे, इंटर वारा त मां त चवां थो त इंटर ऐं मैट्रिक वारा उन्हनि खे 14 ग्रेड ख़ुदि ब ख़ुदि मिली वेंदो। न यस इहो फैक्ट अथव। शॉर्ट हैंड सिखो, उनजो पीरियड एक्चुअल त 8 खां 10 महीननि जो टाइम पीरियड आहे शॉर्ट हैंड एंड काफी इंस्टीट्यूट्स भी हैं। यस सर यस, लाड़काणे सखर शिकारपुर में कराची में सदर में बिल्कुल काफी इंस्टीट्यूट्स आहिनि शॉर्ट हैंड एंड टाइपिंग। डिप्लोमा भी शायद सर्टिफिकेट मिलंदो आहे। जी सर, मां पंहिंजे पुट खे करायो आहे उहो। उन खां पोइ उनजी एडमिशन थी वई इस्लामाबाद, त हाणे उहो स्टडी करण जे लाइ उते वियो आहे। इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी में पढ़े थो, पर उन्हनि उहो ट्रेनिंग उहा पूरी कई आहे। पर उन में 14 ग्रेड जेकॾहिं तव्हांखे मिली थो वञे FIA कस्टम हिन में हुन में त नॉट बैड। ऐं कोर्ट्स में मुख़्तलिफ़ फेडरल गवर्नमेंट में सिंध गवर्नमेंट में बहितरीन नौकरी मिले थी। ऐं टोटल जेकॾहिं जॾो ॿार बि आहे त उहो 1.5 खां 2 साल में कंप्लीट करे थो वञे कंप्लीट। ऐं पर जेसीं ताईं 20 एक्सरसाइज़ करे थो, 140 एक्सरसाइज़िस आहिनि, कुझु एडवांस एक्सरसाइज़िस आहिनि हुन में, पर 20 एक्सरसाइज़िस ताईं हुनखे इहे ख़्याल ईंदा त जंहिं इहो मशवरो ॾिनो आहे इहो मुंहिंजो न दुश्मन, इहो मुंहिंजो दुश्मन सिर्फ़ु न आहे पर मुंहिंजे वॾनि जो बि दुश्मन आहे, छो जो हू थोरो हुनजो लैंग्वेज आहे। पर जेकॾहिं उहो करे थो वञे त उन खां पोइ हू दुआ कंदो। हू अहिड़ो आहे। ॾिसो असांजे सिंध में अञा बि तालीम जी इलाही तमामु घणी ज़रूरत आहे। स्पेशली छोकिरियुनि खे तालीम ॾिनी वञे, जीअं हिकिड़ो ख़ानदान थी ठाहे। जी हा जी हा, छोकिरियूं बि शॉर्ट एंड यस 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 सर यस यस करे सघनि। यो हुन जे लाइ को न आहे त भई सिर्फ मैनली नो नो नो। पर असांजा अमूमन अंदरून सिंध में इहा ॻाल्हि ॾिठी वई आहे त घणो छोकिरे ते फोकस घणो हूंदो आहे, छोकिरीअ खे चवंदा आहिनि त तालीम न ॾियारियो। पर मां इहो ई चवंदसि ॾिसण वारनि खे बि महिरबानी करे जेतिरो छोकिरियुनि खे थी सघे तालीम ॾियो, छो जो हू हिकिड़ो ख़ानदान थी ठाहे। छोकिरी हिकु छोकिरीअ खे तालीम ॾिनी तव्हां ख़ानदान खे तालीम। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे सर। भाई तव्हां त मुंहिंजा ॻोठ ई आहियो, असां डोकरी मुंहिंजी बि। तव्हां ॿुधायो कल्चर जे हवाले सां। सर अॼु असांजो तमामु ख़ुशी जो ॾियारो आहे। हर साल जीअं हेल जीअं असां बि तमामु हिकिड़ो वाइद चैनल इदारो आहे जेको सेटेलाइट चैनल आहे, उहो बि हेल तमामु बहितरीन नमूने सां अॼु त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। पोइ तव्हां मतिलबु KTN ते पहिरियों दफ़ो कल्चर जे प्रोग्राम में आया आहियो या हर साल ईंदा आहियो? मैडम मां हिन पहिरें आहियो गुली हणी आयो आहे। मूंखे जीअं मां पतो आहियां त मूंखे ॾाढो मज़ो अची वियो जो मां अहिड़ो माना ख़ुशि थियो तव्हां सिंगारियो आहे कच ॾे खे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां सिंधी सुहिणी दिलि जो मालिक असां सिंधी आहियूं, सिंध जा वारस आहियूं सर। सादड़ा माण्हू असांजा सभा जहिड़ा सिंध जा सभा जहिड़ा। वाह वाह। त तव्हां कुझु कल्चर डे जे हवाले सां, तव्हां बि लाड़काणे मां आहियो कल्चर डे जे इवेंट जे? बिल्कुलु सर। वाह वाह माशाल्लाह सर, माशाल्लाह कल्चर डे जो जेको ॾींहुं आहे असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। वाह वाह। ईद वांगुरु वञे थो। जलसा हिन KTN खे
जेको हर साल हे सुहिणो ॾींहुं मल्हाइनि था। फाउंडर त KTN ई आहे न? फाउंडर KTN पहिरियों कदम आहे पहिरियों KTN। कदम आहे KTN। पहिरियों सैटेलाइट सिंधी चैनल KTN। जी सर। पहिरियों कदम बि इहो KTN। कल्चर डे जी बि शुरुआत जेका आहे उहा KTN आहे। KTN का सर। सही 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 अदा पोइ कुझु बराबरि इन ख़ुशीअ जे मौक़े ते अदा रूह जी ग़िज़ा जो मज़ो वठिजे त पोइ अञा कचेरी हलंदी पई। इंशाल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सिंध समूरी सोन सिंध सजी सुराण सिंध बिटाई घोट जी ऐं सिंध बिटाई असाण मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में जिय जियारन मथा जान सारन मथा मंज़िले इश्क जे चंद्रकारन मथा जिय जियारन मथा जान सारन मथा मंज़िले इश्क जे चंद्रकारन मथा कागजी हर कदिय जे किनार मथा दुश्मने सिंध के पार सुर के पई सिंध मुर्के 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 पई। छोली ॾिसी सिंधी ॿोली जी लबड़ ते लोली ॾिसी ओ तुंहिंजे हीरन ऐं मोतन जी छोली ॾिसी सिंधी ॿोली जी लबड़ ते लोली गर्दिशे गर्दिशे वक्त जी पिरोली कार पर के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के अजी जियारन मथा जान सारन मथा मंज़िले इश्क जे चंद्रकारन मथा कागजी हर किनारन मथा दुश्मने सिंध के पाए सुर के पई सिंध मुर्के 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 पई।
खसे हाणे को बि ना जो बहारूं खसे घोट तुझे तमूरे जुतारूं कोई ओठी उठन जूं महारूं खसे मंज़िले इश्क मजनू कजर के पई सिंध मुर्के 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 पई जी जियारन मथा जान सारन मथा मंज़िले इश्क जे चरंदारन काकजी हर कदीअ जे किनारन मथा दुश्मन सिंध के पाए सुर के पई सिंध मुर्के 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 वाह 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 कदी रहंदी इंशाअल्लाह सिंध मुर्कंदी मुर्के भाई वाह सही वाह सही वाह 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 महिरबानी उस्ताद में गाने में मने जोश हाँ सही हाँ बलबलो दिल चए पियो समाज उथी करे वो सिंधी झुम रण जे हाँ 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 और बस असां डायरेक्टर साहब तारुन में फासा चढ़ियो बस ये नोड़ बधी छड़िया अथऊं हां अहिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई त असांजी सिंध जी जेका हींअर त पढ़ाई जो पोइ बि काफ़ी शौर अची वियो आहे पर माना वॾी उमिरि जी बि जेके आहिनि उहे बि असां वटि औरतूं समझदार ऐं माना कमु कंदड़ चाहे घर जो हुजे रिलीसिबल हुजे ॿनिनि में कमु करण वारियूं बि जी 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 माना महिनत कशन माना मर्द सां सुघड़ 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 माना मर्द जो साथ ॾियणो जी हाँ जी हाँ जी हाँ ॿुधो आहे सुघड़ प्यारो लॻंदो आहे जॾहिं असां मां मुंहिंजो बि हॾु भॻल आहे जीअं सिंधी में चवंदा आहिनि दवा हर कमु करण वारो चो तव्हां भला लाबारा बि कया आहिनि छा न न पर नंढे हूंदे पंहिंजे वॾनि खे ॾिठो आहे पंहिंजे माइरनि खे ॾिठो आहे भेनरनि खे ॾिठो आहे त कीअं मतिलबु एॾी महिनत सां इहे ई ॻाल्हियूं मतिलबु रिलियूं ठाहिण या बर्थ भरण या घर जा कम बि घटि त कोन हूंदा आहिनि ना ना पहिरीं त मायूं हेॾा वॾा विरांडा आंगण हूंदा हुया घर हाणे में गैस बि आहे माइक्रोवेव्स आहिनि ओवन्स आहिनि त माना हाणे सहूलियतूं अची वयूं उन ज़माने थोड़ी काठनि ते ऐं कोयलनि ते पचाइण का आसान ॻाल्हि हाणे त मानी पचाइण जी बि मशीन अची पाण माना पेड़ो रखो त वेलजी बि वेंदी आहे पाण उहा ई यस मुंहिंजा ॿार मूंखे अक्सर चवंदा आहिनि अमी तूं हेॾो कमु छिके छिके भला अटो ॻोइणो आहे मशीन में विझ मां चयो बाबा मूंखे सुकून थो मिले त माण्हू हिकिड़ो पंहिंजे हथ जी महिनत जी का शइ थो खाए त लज़त में भेण उन में उन में ई आहे बाक़ी हाणे मशीन में विझी कोई ईंदो त उन में शीरी बि थींदी आहे बाक़ी पाणी में विझी अटो बसि फिराए बसि पर अदा हाणे असांजे ॿारड़ियुनि में बि हाणे उहे किथे शयूं रहिजी वियूं आहिनि पर घटि आहिनि कल्चर डे जे हवाले सां सर मां गुज़ारिश हिकिड़ी कंदो हलां त असां अॼु ईद जो ॾींहुं आहे असां जॾहिं रोडनि रस्तनि ते हाणे असां हलूं था ऐं घुमूं फिरूं था असां इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखूं त असां एम्बुलेंस या जेको बि असां उन्हनि खे रस्तो रोड ॾियूं असां इहो महसूसु करायूं त असां लिखिया पढ़िया असां कल्चर्ड आहियूं असां पंहिंजो ख़्यालु करणु ॼाणूं था असां ॿियनि खे इज़त ॾियणु चाहियूं था त असां पाण इज़त वारा आहियूं न्यू जनरेशन जेका आहे न सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियमि उहो छा थी करे त हुनजे ज़हन में इहो आहे त असांखे स्ट्रेंथ शो करणी आहे न असां डांसूं कंदा कंदा विच रोड ते अची विया हाणे रश बि हाणे तव्हां कयो था साइड में कयो कयो जेकॾहिं का गाॾी आहे कोई एम्बुलेंस आहे या कोई माण्हू ज़रूरी को वञे थो उनखे रस्तो ॾियो ऐं इज़त एतिराम ऐं रिस्पेक्ट सां त हो इहो कॉन्सेप्ट खणी वञे ज़हन में त न सिंधी माण्हू कल्चर्ड आहिनि लिखिया पढ़िया आहिनि ऐं हू इज़त वारा जी जी सर जी हा पाण इज़त ॾींदासीं त इज़त मिलंदी बिल्कुलु सर सुभाणे उहो हिकिड़ो एम्बुलेंस वारो क्रॉस थी थो वञे त मैसेज असांजो वेंदो को फैमिली बि वञे थी पई कंहिंखे किथे एमरजेंसी में पहुचणो आहे बिल्कुलु बाबा 100 शयूं थींदियूं जी सर जी सर त वो मां बि चई चुको आहियां तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त तव्हां जुलूस बि कढो था न त भई उहो जुलूस बि हलंदो हले रैली कढो था त उहा हलंदी हले ब्रेक ॾेई न बीहो जी सर जी सर मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको डायरेक्टर आहे उहो चए थो त भई हाणे घणो तव्हां ॻाल्हायो गानो ॿुधो वरी गानो ॿुधो
जाग भिटाई घोट तो के सिंधड़ी थी सदड़ा करे मरन पयो मारियो काबू आहिन कोट अचत तू जी ओट ॾाढनि खे ॾारे विझऊं सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंधू रहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधू रहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंध बरंदी सिंधी रहंदा हा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंधू रहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधू रहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो ओ धरती ओ माता ही जे सिंधी 5 करोड़ ॾींदा कीअं पवण सिंधू ते हाणे के बि पंजोड़ ओ धरती ओ माता ही जे सिंधी 5 करोड़ ॾींदा कीअं पवण सिंधू ते हाणे के बि पंजोड़ कीअं बबर जा हमेशा बबर जा हमेशा बबर जा हमेशा अॻिते वधंदो रहंदो सिंधू वहंदो रहंदो अॻिते वधंदो रहंदो सिंधू वहंदो रहंदो सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंधू वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधू वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधड़ी तुंहिंजी मिटीअ जो मट नाहे सोन न चांदी दोज़ख जहिड़ी दुनिया जो भूले जन्नत आंदी सिंधड़ी तुंहिंजी मिटीअ जो मट नाहे सोन न चांदी दोज़ख जहिड़ी दुनिया में तो भूले जन्नत आंदी दोज़ख जहिड़ी दुनिया में तो भूले जन्नत आंदी मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजो मुंहिंजो सजदो हर हिकु तुंहिंजो मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजो कदमनि खे पियो चुमंदो सिंधू वहंदो रहंदो कदमनि खे पियो चुमंदो सिंधू रहंदो हा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंध बरंदी सिंधी रहंदा सिंधू वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधू वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो
मुझो किबलो मुझो कलमो तू आ मुझी दुनिया मुझी अखबार जो जलो तू आ मुझो काबो मुझो किबलो मुझो कलमो तू आ मुझी दुनिया मुझी अखबार जो जलो तू आ तोखे मिटण जो सोचींदड़ तोखे मिटण जो सोचींदड़ तोखे मिटण जो सोचींदड़ खुद ही मिटजी वेंदो सिंधु वहंदो रहंदो खुद ही मिटजी वेंदो सिंधु वहंदो रहंदो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो लहंदा चढ़ंदा सिज हज़ारे तू पर रहंदी सागी शालन ओखो ॾींहुं ॾिसी तो महल ॾिसी न अभागी लहंदा चढ़ंदा सिज हज़ारे तू पर रहंदी सागी शालन ओखो ॾींहुं ॾिसी तो महल ॾिसी न अभागी मशहल बणजे तुंहिंजो नालो मशहल बणजे तुंहिंजो नालो मशहल बणजे तुंहिंजो नालो जग में बरंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो जग में बरंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंध बि रहंदी सिंधी रहंदा ओ सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो तमामु बहितरीन वारिस आहियूं ऐं नाज़रीन असांजी KTN जी ट्रांसमिशन जेका आहे अञा हलंदड़ आहे असां माना ब्रेक खां पोइ इहो न सम्झो त ट्रांसमिशन ख़तमु थी वई आहे फ़िलहाल जेको नजमा काविश ऐं अली रज़ा कटपर तव्हांखे इजाज़त वठंदा महिमान बि ईंदा रहंदा ॿिया होस्ट अची करे असांजी जॻह संभालींदा ब्रेक ते वञूं था केॾा बि न वञिजो ऐं ट्रांसमिशन खे एंजॉय कयो